अस्सलाम वालेकुम चाचा, साला खुश आयो? माशाल्लाह माशाल्लाह तबारकल्लाह। धक्का में सुञाणे बस, धक्का में सुञाणे चाला खुश आ खैर अबे सही आ ठीक ठाक। वाह चाचा सही, चाचा ये साइकिल दे माशाल्लाह तबारकल्लाह। चाचा सही तां जी माना हिन उम्र में भी माशाल्लाह तबारकल्लाह रोजी मेहनत कयो था। बस वांदन के बुधा वांदन के दे पैगाम तो वांदा जेके बैठा हम तो पाकिस्तान सिंध में रोजी कयो पंहिंजे बचनि जे लाइ रोजी कयो कन न रोजी कन न जेके घर सब्जी भी नथा वठी अचनि माशाल्लाह तबारकल्लाह। चाचा वॾी खुशी थी हिन उम्र पे माशाल्लाह तबारकल्लाह। ये साइकिल कंजी ये सवारी हीअ जबरदस्त सवारी आहे। ये सवारी जेतिरो टाइम आहे वाह यकीन न पानी न कुछ भी न वाह वाह। ये सवारी माना हाणे पाकिस्तान के भी दस दे हलायो ये सवारी पेट्रोल महंगो थी हर शइ महंगो साइकिल वठो हाणे सही सही माशाल्लाह। ये सवारी माशाल्लाह तबारकल्लाह ये सवारी तव्हांखे जो कोन 100 साल बि टपाए वेंदव जेके हलाईंदा रहंदव न। सेहत सही रहंदी, सेहत बि सही रहंदी। ॿियो चाचा ॿुधायो छा कंदा आहियो पाण कमकार कहिड़ो कंदा आहियो? कम से ड्यूटी आयो कफील जो कम आहे। वाह वाह माशाल्लाह। घणी पगार ॾींदो आहे? 1500 पगार ॾींदो आहे। ॿियो कुझु बि या टोटल 1500 ठहंदो? बस 1500 आहे। पाण खाई पी घणो बचाइजे? बस गंजा शुक्र अल्हम्दुलिल्लाह 50 60 जेको 70 80 मोकिलींदा आहियूं। बाक़ी जेको आहे पंहिंजो ख़र्च 70 80 हज़ार माना ख़र्च कढी 70 80 हज़ार मोकिलींदा माना इहो बि सही आहे न माशाल्लाह तबारकल्लाह। घणो औलाद आहे तव्हांखे? 5 माशाल्लाह तबारकल्लाह। वाह चाचा वाह। चाचा पोइ घणो टाइम थी वियो सऊदी अरब में तव्हांखे? बाक़ी 10 साल थी विया। 10 साल वाह वाह। पहिरियों हले थो चाचा साईं हुते छा कंदो हो पहिरियों? उते पाकिस्तान में हा उते भी रोजी मजदूरी कंदा हुआसीं। मजदूरी कंदा उतां खां हिते बहितर आहे या हुते सही आहे? बस उतां खां हिते सही आहे। उते महांगाई जो दौर आहे उते पूरी नथो पए। पोइ कीअं तव्हांखे ख़्यालु आयो त तव्हां चयो त हाणे असां बस हाणे असांजो वरी ख़्यालु अची वियो। वरी वीज़ो बि असां साले साहब ॾिनो माशाल्लाह। वरी उन्ही जे करे असां विया माना साले साहब जी महिरबानी आहे। महिरबानी आहे उन्ही ॾिनो। फ्री में ॾिनई न? फ्री में बस नहीं समझ में फ्री में आ। फ्री में आ वाह वाह हिसाब माशाल्लाह। हिसाब न आहे मौला खुश रखे हुनखे साईं। वाह वाह चाचा। अल्लाह ॿियो खैर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? वॾी खुशी थी माशाल्लाह तबारकल्लाह तव्हां सां मिली करे। ऐं भाई ॾिसो हे असांजा सिंध जा जेके न सरमाया आहिनि माशाल्लाह तबारकल्लाह। हिन उमिरि में चलो हिननि खे 10 साल थी विया पर इहो बि उन्हनि खे ख़्यालु आयो। सऊदी अरब आया वीज़ा ते आया ऐं कमकार कनि पिया माशाल्लाह तबारकल्लाह। 80 हज़ार खणो पिया इन खां वधीक अञा छा खपे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वाह वाह चाचा माशाल्लाह। चाचा पैगाम ॾे न पैगाम ॾे नौजवान जेके वांदा संदा वेठा आहिनि उन्हनि खे कुझु त रोज़ी कयो पंहिंजे बचनि जे लाइ। बिल्कुलु कुझु बि कोन्हे महांगाई जो दहर लॻो पियो आहे। बिल्कुलु हक़ीक़त हर शइ महांगो लॻो पियो आहे। उते त पूरा ई कोन्हे वा पाकिस्तान में। उते न आहे हा वाह सही। हिते पोइ बि माण्हू अचे थो रोज़ी करे थो पंजरा घर बि पाण बि ख़ुशि बचा बि ख़ुशि। सही सही चलो निकिरी हले थो न सही। सही सही बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह तबारकल्लाह। भाई ये चाचा जी साइकिल आहे गोल्डन सॉरी सिल्वर कलर जी आहे। ये घणे में वरिती तव्हां? नई वरिती या पुराणी वरिती? ये बस दोस्तनि जी भलाई आहे। दोस्तनि जी साले जी बि भलाई दोस्तनि जी। अहिड़ा दोस्त सभिनि खे मिलनि दुआ कर इंशाल्लाह इंशाल्लाह। वॾी वॾी महिरबानी तव्हां हलवाल कयो मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो। महिरबानी महिरबानी।